पनो आकिल जे कचे मां कुछ ॾींहं अॻु अगवा थी वियल नंढड़ो ॿार आबिद शाह खे सखर पुलिस कचे मां बाज़ियाब कराए वरितो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनो आकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झुंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी, अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया त पन्नो आकिल जे बहिराण बॉर्डर कॉलोनी मां 20 खां 25 ॾींहं अॻु अगवा थियल 8 साला नीगर आबिद शाह पठान वलद नूरदीन बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। उनजे घर पहुचण ते सॼे पाड़े में ख़ुशी वारो माहौल पैदा थी वियो। नीगर जे वालिद खे गुलनि जा हार पाराए मिठाइयूं पुड़वरायूं वयूं। उन हवाले सां DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं SSP सखर अज़हर मुग़ल जो चवणु हुयो त नीगर खे पुलिस टेक्निकल तरीक़े सां मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे बग़ैर भंग जे पन्नो आकिल तालुके जे कचे मां धाड़ेलनि वटां बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो आहे ऐं ॾोहारनि जी जेका गैंग आहे उहा फ़रार थी वई आहे। पन्नो आकिल पुलिस ऐं सखर पुलिस प्रोफेशनल अंदाज़ में इहो कमु कयो आहे। होॾां SSP सखर जो इहो बि चवणु हुयो त उन वाक़े जे हवाले सां कुझु शकी जवाबदार बि गिरफ़्तार कया विया आहिनि, पर उन जा नाला असां ॿुधाए नथा सघूं। असीं पन्नो आकिल समेत ज़िले सखर में अमुन अमान बहाल कराइणु चाहियूं था। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।